शुरू थियण खां अॻु ई करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। मटियारी ज़िले में 1700 एकड़ ज़मीन ख़रीद करण लाइ रक़म जारी थी हुई, पर उन मां पोणा 2 अरब रुपया हड़प कया विया आहिनि। करप्शन जे इल्ज़ाम हेठि डिप्टी कमिश्नर मटियारी खे गिरफ़्तार करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। इन्हीअ सॼी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। अशोक साहब, M6 मोटरवे रिथा में करप्शन साम्हूं आई आहे, कीअं था ॾिसो हिन मामले खे? थैंक यू हीरा। ही जेको हैदराबाद सखर मोटरवे आहे जंहिंखे M6 जो नालो ॾिनो वियो आहे, उहो बदकिस्मती सां उन ते कमु शुरू थियण खां अॻु ई जेको आहे करप्शन जो पड़ाॾो साम्हूं अचे पियो। तव्हांखे ॿुधायूं त सीपेक जे तहत ही मनसूबो ठहे पियो ऐं जंहिंजे कॉन्ट्रैक्ट जी मंज़ूरी बि वफ़ाक़ी हुकूमत ॾेई छॾी आहे। इन सिलसिले में इस्लामाबाद में ताज़ो नेशनल हाईवे अथॉरिटी वटि हिकिड़ो इजलास बि थियो हो। त हिन मोटरवे बाबति थोरो मालूमात व्यूअर सां शेयर कयूं था त 294 किलोमीटर जेका हिन ड्रेग आहे हिन मोटरवे जी, ऐं 30 महीना जेको आहे टाइम पीरियड रखियो वियो आहे जंहिंमें हीअ रिथा मुकमल थींदी। उन सां गॾोगॾु हिन मोटरवे खे जेको आहे मुख़्तलिफ़ जेके एंगल्स आहिनि उन साम्हूं आहिनि, जंहिंमें 15 इंटरचेंजिस हूंदा आहिनि सॼी मोटरवे में सखर खां वठी हैदराबाद ताईं। उन सां गॾोगॾु सिंधु दरिया ते हिकिड़ी वॾी पुल तामीर थींदी जेका पिणु हिन खे कनेक्ट कंदी। उन सां अलावा जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जितां ई मोटरवे क्रॉस थिए थो उते जेके नंढा वॾा वाह आहिनि, केनाल्स आहिनि, उन्हनि ते बि पुलियूं तामीर थींदियूं ऐं उनजो तादादु जेको आहे 82 ॿुधायो वियो आहे। अहिड़ी तरह उणी जेके आहिनि उहे अंडरपास ब्रिज जेके चइबो आहे उहे तामीर थींदा जंहिं ट्रैफ़िक जे लाइ, ऐं गॾोगॾु 6 फ्लाईओवर जेके आहिनि उहे तामीर थींदा ऐं 10 सर्विस एरिया हूंदा। हाणे हीउ जेको करप्शन जो मामिलो साम्हूं आयो आहे उहो आयो आहे मटियारी ज़िले में, जॾहिं त हिन सां सखर, खैरपुर ऐं नौशहरो, फेरोज़, नवाबशाह इहे सभु ज़िला बि लॻनि था। मटियारी ज़िलो इन करे बि अहम हीउ जेको करप्शन जो इशू आहे छाकाणि त जेको मिनिस्टर रेवेन्यू आहे उनजो तालुक़ बि मटियारी ज़िले सां यानी हाला सां आहे, ऐं डिप्टी कमिश्नर जेको आहे अदनान रशीद जेको हिन सॼे मामले में मुख्य किरदारु साम्हूं आयो आहे ऐं करप्शन जे हवाले सां हुननि ते इल्ज़ाम आहे त हुन 1 अरब 82 करोड़ रुपयनि जी जेका रक़म हुई उन में खुर्द बुर्द कई आहे, जंहिं करे सिंध हुकूमत इन जो पहिरें मरहले में उनखे उहिदे तां हटाए छॾियो ऐं ॿिए मरहले में एंटी करप्शन पुलिस जेका आहे हैदराबाद जी उनखे गिरफ़्तार कयो आहे। हिन महिल ताईं असांजी जेका इंफॉर्मेशन आहे उन में 3 FIR दाख़िल थी वियूं आहिनि इन सॼे सूरत हाल में, ऐं हिकिड़ी ॿी बि जेका अहम गिरफ़्तारी हिन महिल थी आहे। उन बाबति अञा तफ़सील अॻिते ईंदी त पोइ व्यूअर्स सां शेयर कंदासीं। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको मनसूबो आहे उन में इहो हुयो त तक़रीबन 1700 एकड़ ज़मीन आहे उहा खातेदारनि खां गवर्नमेंट खे वठणी हुई। हाणे जेके क़ाइदा ऐं ज़ाब्ता आहिनि उन मुताबिक़ जेको सिंध हुकूमत जो रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उन खे खातेदारनि खां ज़मीन परचेस करणी आहे, ऐं उन जे लाइ सिंध हुकूमत खे इहा मटियारी ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उनखे इहा रक़म जारी कई वई हुई वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां। सो उन परचेज़िंग जो जेको सिलसिलो आहे उन में बेज़ाब्तगियूं साम्हूं आयूं ऐं उनजो जेके इंफॉर्मेशन आहे उहा नेब ताईं बि पहुती आहे, एंटी करप्शन ताईं बि आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी ताईं बि आहे। सो इहो सिलसिलो आहे हिकिड़ो। हाणे इन में जेको ताज़ा अपडेट्स या जेका नई सूरत हाल साम्हूं आई आहे उहा इहा आहे त जेको सखर हैदराबाद मोटरवे मनसूबो आहे उन में वॾे पैमाने ते करप्शन जो स्कैंडल साम्हूं आयो आहे। उन में पहिरियों इहो त जेको अॻूणो DC हुयो उन जे दौर में 1 अरब 82 करोड़ रुपया चवनि था त बैंक में रखाया विया सेविंग अकाउंट में, उनजो व्याज इन्हनि खाधो। उनखां पोइ वरी इहो थियो त खातेदारनि खे जेको चेक जी सूरत में पैसा ॾियणा हुया, पर जेका लाॻापियल बैंक आहे उनजे अख़्तियारनि सां मिली भगत करे ऐं उहे जेका पैसा आहिनि उहे कैश जी सूरत में ॾिना विया, जेको हुकूमती ज़रिया चवनि था त इहो क़ाइदनि ऐं कानून मुताबिक़ दुरुस्त न आहे। हाणे इन में हिकिड़ो ॿियो किरदारु आहे DC खां अलावा अब्बासी साहब, उहो असिस्टेंट कमिश्नर आहे सईदाबाद, उनखे रखियो वियो ऐं चवनि था त जेका खातेदारनि खां डायरेक्ट जेका डीलिंग कई आहे उहो उन असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद कई आहे, पर उहो हिन वक़्तु उनखे बि सिंध गवर्नमेंट मुअतल कयो आहे, पर अञा उहो गिरफ़्तार न थी सघियो ऐं गिरफ़्तारी जे डप खां उहो फ़रार आहे।
अॼु इहो ॿुधायूं त जेको डिप्टी कमिश्नर गिरफ़्तार आहे उनखे एंटी करप्शन वारनि हैदराबाद में कोर्ट में पेश कयो हो, जंहिं दौरान उनखे सख़्तु पहिरे में आंदो वियो, उनखे मीडिया खां परे रखियो वियो, का बि ॻाल्हि ॿोल न थी, ऐं अदालत सॻोरी जेका उनखे 3 ॾींहंनि जे रिमांड ते वधीक पुलिस हवाले करे छॾियो आहे। हाणे उनखां 3 ॾींहंनि ताईं तफ़्तीश थींदी ऐं उनखां पोइ वरी उनखे कोर्ट में पेश कयो वेंदो। एंटी करप्शन जा जेके ज़रिया ॿुधाइनि पिया त फ़िलहाल अञा उन सां को इंट्रोगेशन वारो मरहलो कोन आयो आहे ऐं शुरूआती जेका पुछा ॻाछा आहे उहो सिलसिलो जारी आहे। ऐं इन खां DC खां जेका इंफॉर्मेशन मिलंदी अदनान रशीद खां, उन जी बुनियाद ते वरी हुकूमत इहो प्लान कयो आहे त ॿिया जेके हिन सॼे स्कैंडल में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि ताईं रसाई हासिलु कबी ऐं उन्हनि खे बि कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ी हुकूमत हिकु त सिंध में को वॾा मनसूबा ॾिए कोन थी, ऐं जेके एकड़ वेकड़ मनसूबा हिन क़िस्म जा ॾिना वञनि था उन में बि जेके असांजा सिंध गवर्नमेंट जा कामोरा आहिनि उहे उन लेवल ते करप्शन कनि था ऐं इन लेवल ते बदइंतज़ामियूं थियनि थियूं, वॾे पैमाने ते खुर्द बुर्द थिए थी, त उन जे करे जेको मजमूई तौरु ॾिठो वञे त इहो नुक़सानु असांजे प्रोविंस जो आहे, सिंध जो आहे। उन सां न रुॻो सिंध सूबे जी बदनामी थिए थी ऐं गवर्नेंस जे हवाले सां, पर गॾोगॾु अवाम जो बि नुक़सानु थिए थो। हिन महिल तव्हां ॾिसो त जॾहिं हैदराबाद खां सखर ताईं सफ़रु कजे थो त उन जे ॿिन्ही रस्तनि जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। जेको चंद कलाकनि जो सफ़रु आहे उहो केतिरा ई कलाक वठी थो वञे ऐं गॾोगॾु जेको लाइफ रिस्क जेको आहे उहो बि अलॻि ॻाल्हि आहे। तंहिं करे सभिनी जी इहा ख़्वाहिश आहे त सुठा रोड हुजनि सिंध में ऐं उते माण्हुनि खे सफ़री सहूलियतूं जेके आहिनि उहे आलमी मयार जूं हुजनि। हीअ जेको M6 मनसूबो आहे उनखे बि आलमी मयार जो हिकिड़ो मनसूबो करार ॾिनो पियो वञे जेको CPEC में बि शामिलु आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत, नेशनल हाईवे अथॉरिटी, सिंध गवर्नमेंट सभई इन ते ऑन बोर्ड आहिनि ऐं इनखे 3 महीननि में जेको आहे इन मनसूबे खे मुकमल करण जो हिकिड़ो प्लान आहे। पर हिन क़िस्म जो जेके स्कैंडल साम्हूं अचनि पिया करप्शन जा, उन मां आउं नथो सम्झां त हुकूमत जेको आहे पंहिंजो मुक़ररु मुदो जेको आहे उन में हीअ कमु मुकमल करे सघंदी। छा था सम्झो हिन स्कैंडल जी सही नमूने जांच थींदी या बसि 2-3 ॾींहं खां पोइ किस्सो ख़तमु थी वेंदो? बिल्कुलु तव्हांजो सुवालु वैलिड आहे, छाकाणि त असां वटि सिंध में जेके बि करप्शन जा मामला अचनि था उन ते 2-3 ॾींहं त उहो इशू तमामु हाईलाइट हूंदो आहे, मीडिया में फोकस हूंदो आहे। उनखां पोइ वरी उहो किस्सो आस्ते आस्ते फॉलोअप ॾांहुं वेंदो आहे ऐं पोइ वरी मंज़र तां ख़तमु थी वेंदो आहे। सो हिन सॼे मामले में बि इहो सुवालु पंहिंजी जाइ ते अहम आहे। हाणे उहो डिपेंड करे थो एंटी करप्शन पुलिस ते। ऐं ॿी बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं त गुज़िरियल जेके 2 ॾींहं अॻु सेनेट जी जेका मवासिलात बाबति स्टैंडिंग कमेटी आहे उनजो बि इस्लामाबाद में इजलास थियो, जंहिंमें नेशनल हाईवे अथॉरिटी जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे घुरायो वियो। उमर अहमद ज़ई जेको आहे उहो इन सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन आहे, त उनखे बि नेशनल हाईवे अथॉरिटी जा जेके ऑफिसर हुया उहे मुतमिन न करे सघिया। उन कमेटी हिननि खां तफ़सील घुरिया हुया, पर हिननि ब्रीफिंग ॾियण जी कोशिशि कई ऐं मीडिया में जेको रिपोर्ट थियो आहे उन में त जेका स्टैंडिंग कमेटी हुई उहा मुतमिन न थी ऐं उन चेयरमैन जेको आहे उन नेशनल हाईवे अथॉरिटी जे ऑफिसरनि खे इहो चयो त तव्हां दस्तावेज़ खणी अचो ऐं जेको M6 मोटरवे मनसूबो आहे उन बाबति इन ते ॿुधायो, छाकाणि त जेका हिन मनसूबे में बेज़ाब्तगियुनि जूं शिकायतूं आहिनि उन मामले ते ई इन कमेटी हिननि खे तलब कयो। सो ॾिसजे त हिकिड़े पासे मामिलो ऐं ॿी तव्हांखे ॿुधायूं त नेशनल हाईवे अथॉरिटी जेका आहे उन हिन इशू खे नेब ताईं पहुचायो आहे ऐं नेब खे लिखपढ़ बि कई आहे, जंहिंमें उन्हनि चयो आहे त हिन मामले जी जेका जांच आहे उहा नेब करे। हाणे ॾिसूं था पहिरें मरहले में त सिंध गवर्नमेंट जो जेको इदारो आहे एंटी करप्शन उन वटि ही सॼी सूरत हाल आहे। उनखां पोइ जेकॾहिं मामिलो अरब खां वधीक आहे, 1.5 अरब खां वधीक आहे, तंहिं करे यकीनन आउं सम्झां थो त नेब जेको आहे उन जो नोटिस वठी सघे थो ऐं डिप्टी कमिश्नर सतह जो जेको ऑफिसर हिन में गिरफ़्तार आहे त ज़ाहिर आहे उनजी ज़मानत जे लाइ बि डोड़ डुक थींदी ऐं पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट हिन में मौजूदु आहे। ज़रियनि असांखे कंफर्म कयो आहे त जेको रेवेन्यू खाते जो सूबाई वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मा साहब, उनजो तालुक़ु मटियारी ज़िले सां आहे। उन्हनि ई जेको अदनान रशीद खे डिप्टी कमिश्नर मटियारी लॻारायो हो। हूअं बि इहा ॻाल्हि कंहिंखां लिकियल न आहे त हिन वक़्तु पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आहे
ऐं हर ज़िले जा जेके MPA MNA या वरी मिनिस्टर साहिबान आहिनि उन्हनि जी कोशिशि आहे त उन्हनि जे ज़िले में SSP या जेको डिप्टी कमिश्नर आहे उहो उन्हनि जी मर्ज़ी जो हुजे। सो हिते बि इहा ॻाल्हि अचे पई साम्हूं त मिनिस्टर साहब जो रखरायल इहो डिप्टी कमिश्नर हुयो जेको हींअर काठ हवाले आहे, हथकड़ियूं लॻल आहिनि ऐं कोर्ट में जेॾी महिल उनखे पेश कयो त पुठियां जेको चोर चोर जा नारा बि लॻा। मीडिया जे दोस्तनि कोशिशि कई उन सां ॻाल्हि ॿोल करण जी, मौक़ो वठण जी, पर छाकाणि त उहो एंटी करप्शन जी हिरासत में हो ऐं अदनान रशीद पंहिंजो को बि मौक़ुफ़ ॾियण जी पोज़ीशन में कोन हो। सो हाणे ॾिसिजे थो त इन ते छा थो थिए। जेकॾहिं गवर्नमेंट संजीदा हूंदी त यकीनन इंक्वायरी थींदी ऐं इहो मामिलो अॻिते वधंदो, पर जेकॾहिं इहो बि सियासी मामलनि जे वारे चढ़ी थो वञे त पोइ इहा ई ॻाल्हि थींदी त 2-3 ॾींहंनि खां पोइ किसो असांखे मंज़र तां ग़ाइबु नज़र ईंदो। वॾी महिरबानी अशोक साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, इशू ऑफ द डे अव्हांखे कीअं लॻो? तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़। यूट्यूब ते असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं स्टोरीज़ खे लाइक करणु न विसारींदा।